ज़िले में इलेक्शन थींदी। जॾहिं असां इलेक्शन में नॉमिनेशन फार्म वरितो ऐं असां घुर कई ज़िले जे चेयरमैन खां, जेको हेड करे थो पियो चांडियो, असां उन खां वोटर लिस्ट घुरी। जॾहिं वोटर लिस्ट असांखे मिली त उन वोटर लिस्ट में 3 नालनि सां हेराफेरी कई वई आहे, छेड़छाड़ करे उन्हनि खे कटियो वियो आहे। गाज़ी खान जमाली ऐं अमानुल्ला महर जंहिं कसम खयो हुयो सिंध में साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कराइण जो, हिन खे साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन चई सघिजे थी। गवाह हुआ अॼु जी तव्हांजी जेको आहे सो उन में वॾो किरदारु हिन ज़िले जो जनरल सेक्रेटरी जंहिंजो नालो आहे साईं मुख्तियार अहमद सोलंकी, उन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुख्तियार अहमद सोलंकी ऐं मरकज़ी सदर गुलाम रसूल महर, जेके हिन वक़्तु बि खैरपुर में वेठा आहिनि। सिर्फ़ु इन खैरपुर जो जेका पुरअमन, असां पुरअमन साफ़ शिफ़ाफ़ गैर जानिबदार ऐं अणधुरी इलेक्शन चाहियूं था, जेको हिकु जमहूरी प्राही अहिड़े क़िस्म जी ब्लंडर कराई वई आहे ऐं नारो हणे थो त मां सॼी सिंध में जेको आहे सो साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कराइण वञा पियो। जॾहिं त अॼु खैरपुर जो सबूत आहे त हिन खे तव्हां साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन चई सघो था। असां हिते प्रेस क्लब में अॼु सभु जेके मुतवक़ उम्मीदवार आहियूं ज़िले जे पैनल जा, असां घुर कयूं था त जिन जिन माण्हुनि जो अहिड़े क़िस्म जी हरकत में किरदारु आहे, मरकज़ी इलेक्शन कमेटीअ जो चेयरमैन इन्हनि किरदारनि खे वाइखो करे ऐं सॼी सिंध जे आॾो ज़ाहिर करे, जंहिंमें असां खैरपुर जा दोस्त मुख्य किरदारु साईं मुख्तियार सोलंकी, जेको मौजूदा जनरल सेक्रेटरी आहे मरकज़ जो, उन जो भायूं था ऐं उन सां गॾु खैर मोहम्मद सूमरो, जेको पुर मुतवक़ उम्मीदवार आहे खैरपुर जे लाइ ऐं अॻूणो जेको आहे सो खैरपुर जो सदर बि आहे। इन्हनि ॿिन्ही मिली भगत करे मरकज़ी इलेक्शन कमेटीअ सां गठजोड़ करे नारे जे हतमी नोटिफिकेशन सां हथ चरान कई आहे। असां सभु